अस्सलामुअलैकुम लियाकत मीरानी क्लासरूम में ॿारनि सां इंफॉर्मेशन शेयरिंग ऐं नॉलेज शेयरिंग आसान तरीक़े सां थियण ई घुरिजे। उस्ताद कनि त आसान खां ॾुखी तरफ़ वञनि त हिकिड़ो अॼु मां बाइनरी टू डेसिमल कन्वर्जन जेका आहे उहा तव्हांखे ॿुधाईंदुमि कीअं थींदी आहे। हाणे बाइनरी टू डेसिमल कन्वर्जन इहा तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त बाइनरी जो बेस पावर जेको आहे उहो 2 ऐं डिजिट्स जेके आहिनि उहे सिर्फ़ु 0 ऐं 1 आहिनि। डेसिमल में 0 to 9 खां वधीक डिजिट्स हूंदियूं आहिनि, माना 10 डिजिट्स हिन में हूंदियूं आहिनि। उन जे करे असां चाहियूं था त ॿार जंहिं महिल बि बाइनरी खे डेसिमल में कन्वर्ट कनि त पोइ कीअं कंदा, त उन जे लाइ जेको आहे मां तव्हांखे अॼु तरीक़ो ॾेखारींदुमि त कीअं उनखे चेंज करे सघिजे थो। हाणे तव्हां ॾिसंदो त बाइनरी खे असां डेसिमल में कीअं था चेंज कयूं। जॾहिं बि बाइनरी टू डेसिमल हुजे त महिरबानी करे इहे जेके सभु डिजिट आहिनि इंडिविजुअल डिजिट्स खे बाइनरी जे बेस पावर सां मल्टीप्लाई कंदो ऐं उन खां पोइ वरी तव्हांखे तरीक़ो ॿुधायां। त हाणे हीउ तरीक़ो हिकिड़ो स्टेप इहो आहे त मां हीउ सभु डिजिट्स अलॻि अलॻि 1 into 2 हिन सां मल्टीप्लाई कयोसीं। उन खां पोइ सेकेंड डिजिट आई 1 multiplied by 2, वरी उन खां पोइ जेको आहे थर्ड डिजिट 0 आई मल्टीप्लाई बाय 2, वरी उन खां पोइ फोर्थ डिजिट आई 0 मल्टीप्लाई बाय 2, उन खां पोइ फिफ्थ डिजिट आई 1 मल्टीप्लाई बाय 2। सभिनी जे विच में प्लस जो हूंदो। जॾहिं हीउ स्टेप थी वञे, पहिरियों स्टेप इहो आहे त सभिनी खे सभिनी ॾिनल बाइनरी जे नंबरनि खे ॿिनि सां ज़र्ब कयो अलॻि अलॻि। ठीकु आहे, ज़र्ब थी वई। उन खां पोइ जॾहिं ॿियो मामिलो थिए त हाणे तव्हां महिरबानी करे सॼे पासे खां हिकिड़ो रूल आहे, असांखे उस्ताद ॿुधाईंदा, पर रूल बि इहो ई आहे त सॼे पासे खां हर बेस पावर जिथे बि असां मल्टीप्लाई बदिलियो आहे उनजे मथां पावर असाइन कंदो, पर पावर राइट साइड खां स्टार्ट थींदो पर 0 सां। हिते 0 ॾिनोसीं, उन खां पोइ जिथे ॿ ॾिसो उन खां पोइ 1, वरी जिथे ॿ आया उन खां पोइ पावर 2, वरी जॾहिं हिते आया त पावर 3, वरी जॾहिं हिते आया त पावर 4। हाणे तव्हां हुनखे पावर बि ॾेई हिते पावर ॾींदो, पावर शो कंदो, पावर सॼे खां हर डिजिट ते। हाणे इन खां पोइ हुनजी कैलकुलेशन थींदी त तव्हां ॾिसंदो त हिते जेको आहे पावर 4 आहे। 4 जो मक़सदु इहो आहे त 2 मल्टीप्लाई बाय 2 मल्टीप्लाई बाय 2 मल्टीप्लाई बाय 2। हाणे जेकर इहे 4 दफ़ा मल्टीप्लाई करण सां सिंधीअ में ॿुधायां थो 2 खां 4 विचों 8 ॿेठां 16, त हिन कैलकुलेशन जो जवाबु जेको असांखे मिलियो 16। उन खां पोइ हीअ अची वई आहे दर्जो। हाणे हिते तव्हांखे पावर आहे 3, त इन जो मक़सदु आहे 2 मल्टीप्लाई बाय 2 मल्टीप्लाई बाय 2। हाणे हिन जो जवाबु छा ईंदो, 2 खां 4 विचों 8, हिते 8 अची विया। जॾहिं 0 सां मल्टीप्लिकेशन हुजे त इहो यकीनन सम्झो त जवाबु 0 ईंदो। उन खां पोइ हिते बि 0 सां मल्टीप्लिकेशन आहे, जवाबु हमेशह 0 ईंदो। हिते वरी ईअं आहे त जॾहिं बि पावर मथां 0 हुजे त हेठि डिजिट जेका आहे उहा 1 में तब्दील थी वेंदी आहे। त जेकॾहिं असां 1 into 1 कंदासीं त इक्वल 1 ईंदो। उन जे करे हिते जेको आहे असांजो 1 अची वियो। हाणे जॾहिं असां टोटल कंदासीं हिननि सभिनी खे त 16 × 8 = 24 प्लस 1 25, त असांखे हीउ जेको आहे उहो डेसिमल नंबर मिली वियो आहे। त बाइनरी मां डेसिमल असांजो थी वियो आहे। हाणे उस्ताद असांखे इहो बि सेखारींदा त हिन खे जेकॾहिं रिवर्स करे क्विक सर्विस में ॾिसो त छा जवाबु उहो ई बाइनरी अचे थो। त उनजो तरीक़ो इहो आहे त महिरबानी करे जीअं असां डेसिमल खे बाइनरी में चेंज कंदा आहियूं त 25 खे 2 सां जेको आहे सो डिवाइड कयो त 12 दफ़ा खोड़ो लॻंदो, 1 बचंदो 24, 2 उन खां पोइ हिते बचंदा 6, हिते 0 बचंदो, उन खां पोइ 2 3 0 बचंदो, उन खां पोइ 2 त 1 हिते वरी हिन डायरेक्शन में मथे वापसि। त जेकॾहिं असां हिननि खे खणंदासीं 1, उन खां पोइ 1 वरी 0 वरी 0 वरी 1, जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त हीअ बाइनरी जेको असां डेसिमल मां बाइनरी कयो उहो असां वापसि बाइनरी खे जंहिं महिल डेसिमल में कयूं उहो दर्जो ॾिसंदव त तव्हांखे ऑटोमेटिकली साॻियो ई नज़र ईंदो त इहा ईज़ी कन्वर्जन आहे जेका ॿार असांजा ईज़ीली करे सघनि था। ऐं उन खां अलावा तव्हां ॾिठो त असां बाइनरी खे
डेसिमल में चेंज कियो ऐं प्रूव करण जे लाइ असां डेसिमल खे वापसि बाइनरी में चेंज कियो त ईज़ी तरीक़ो आहे बि त ॿार डेसिमल खे बाइनरी में कीअं कजे तव्हां ॾिसंदो ॿई दर्जा जेके आहिनि उहे ईज़ी आहिनि त ईअं ई असां डेसिमल खे बाइनरी में चेंज करे ऐं ॿारनि खे हिकिड़ो आसान तरीक़े जे हिसाब सां तॾहिं उहो बहितर मार्क बि हासिलु करे सघनि ऐं सम्झण जे हिसाब सां बि तमामु आसान तरीक़ो तॾहिं ॿार आराम सां बाइनरी खे डेसिमल में कन्वर्ट कनि ऐं हीअ इन जो प्रूफ आहे रिवर्स डेसिमल टू बाइनरी त अॼु तव्हांखे मां बाइनरीअ मां जेका सो डेसिमल कन्वर्जन करे ॾेखारी ऐं उन खां पोइ रिवर्स करे वरी डेसिमल मां बाइनरी में बि थी वियो त इनशाला ताला वरी सुभाणे जेको आहे तव्हांखे असां बाइनरी मां ऑक्टल ऐं बाइनरी मां हेक्साडेसिमल जेको आहे वधीक मालूमात फ़राहम कंदासीं जेकॾहिं तव्हांखे सम्झो था त शागिर्दनि जे लाइ बहितर क्लिप्स आहिनि त प्लीज़ subscribe my channel, support me and help me. God bless you. Please. Thank you. Allah Hafiz.